मां हिकिड़ी तरकीब सोची आहे। उहा तरकीब इहा आहे मुंहिंजा कमदार गोड़पट त ॻाल्हि इहा आहे त तूं हाणे सॼे ॻोठ में वञी घर घर जी सर्वे करे ईंदे। सर्वे में ख़बर थी तूं छा कंदे? इहो ॾिसंदे त असांजे ॻोठ में मर्दनि जी हुकुमरानी आहे या औरतुनि जी हुकुमरानी आहे। ऐं इहो बि ॾिसंदे त जंहिंमें घर में मर्द जी हुकुमरानी आहे न, अब मां हुनखे इनाम में घोड़ो ॾींदुसि, घोड़ो। सम्झी? ऐं जिथे औरतुनि जी हुकुमरानी आहे न, उन हमराह खे मां कुकुड़ ॾींदुसि, कुकुड़। सम्झी? कुकुड़। समझी वई न? अब्बा समझी तो वैस, पर असुल में मां सच बुधाए न बाबा साईं। हाँ बुधाए। मर्द खां वधीक औरत जी हुकुम। अरे हाणे बकवास न कंदो कर गोर पटड़ा। अकुल में मां वधीक या ॻोठ जो चङो तूं हल मां चवां थो जांच करिया तकड़ो निकर। हाज़ुर बाबा काटे जे अॻियों बस उहे भी ज़ारी। अरे मां चवां थो हल रे, हल हल। अरे तोखे चवां थो त चङी तरह ज़ो रुगो वात पटियो पियो थी ने हुनजो सॼो खीर चटे वई बिला। हाणे वयो कमदार ख़बर पइजी वेंदी। बाबा सॼो ॻोठ सर्वे कयो आहे, पर हिते त बाबा कम ई नथो पियो आहे। लॻे थो त घोड़ो कंहिंजे बि न में न आहे। सभ खे कुकुड़ नसीब में आहे। कुकुड़ में ख ख ख ख ख ख ॻोठ जो ॻोठ चट लॻो पियो आहे। हा इहो हिकिड़ो घर बाक़ी बचल आहे। जेकॾहिं इन्ही घर में ॾिसां माना को मुर्सीअ जा दाणा हुजनि ऐं ॿिए ॻोठ ते सॼे कुकड़ियुनि कमायूं, मान इहो घर वारो मान घोड़ो खटे लॻे कोन थो, पर पोइ बि वरी बि जांच करणी पवंदी। आख़िरी घर बचल आहे। हाँ गोड़ा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध। बुधाए भला। आहियूं ॿई जन्नती। जन्नती वरी कीअं? इहो इन करे जो तूं मूंखे ॾिसी माना मुंहिंजे रंग खे ॾिसी तौबा तौबा कंदी आहे, ऐं मां तोखे ॾिसी शुक्र अल्हम्दुलिल्लाह कंदो आहियां। पर हाणे छा कजे? आहे त भाग जी ॻाल्हि न, छो त नसीब आहे भाग अलाह जोड़ा जेको ठाहे थो अलाह। हाणे तोखे मां जहिड़ो जेकॾहिं मालिक ॾिनो त इहे अलाह जे हुकुम सां तुंहिंजे मुक़दर में मां लिखियल ऐं मुंहिंजे मुक़दर में तूं लिखियल मुंहिंजे नेड़ में तूं लॻल है। आवाज़ त गोरपट कमदार जो आहे। कमदार गोरपट हलो आपी जो घर सम्झी हलो। अस्सलाम वालेकुम करम खान, खुश आहीं? वालेकुम अस्सलाम बाबा। बिस्मिल्लाह, खैर तो आए? अबा भोतार जो न्यापो खणी आयो हां। हाँ असो वारो भोतार घोड़ा विराए थो। छा? 3 किस्म जा घोड़ा। हाणे तू ॿुधाए तोखे कहिड़े रंग जो घोड़ो खपे? कारो, अछो या ॻाढ़ो? मूंखे अछो, कारो, ॻाढ़ो भॻो। पोइ मूंखे घोड़ो जेको खपे न, मां जहिड़ो कारो खपे, कारो घोड़ो। कारो? हाँ इनके भी कारो जेको आ पसंद के कारो हाँ तो मसाला इसके मारे तो नीरज का पैसा दे कारा या तो बारे में कपाती सब चवंदा यो कारो रंग काडो लगो थी अजाब कयो थी मुझे का अजाब न कारो न ये कर पो भला यो अच्छो घोड़ो ॾेई विझो। बस बा बस, तो भी बूढ़ो कोन बारियो। हाणे तू घोड़े जे लायक ना, पर तो कुकुड़ मिलंदो कुकुड़ तोखे, छो त तू भी रन मुरीद आहीं। सभई हड़ी हिक जड़ा हो। चई रही है ए आराम सा पुत्र। अस्सलाम वालेकुम बाबा साईं। वालेकुम सलाम कमदार। ले हाल वाल छा हाल वाल गोठ जा? घणा तोखे रन मुरीद नजर आया, घणा मुड़स माण्हू नजर आया, घणनि घोड़ा खटिया, घणनि कुकुड़ खटिया। बाबा साईं गलती जी माफ़ी। असुल में मां ॿुधायां न, सॼे ॻोठ जो कम ई लथो पियो आहे। सभु रन मुरीदी अब्बा, सभु कुकुड़ जा लाइक थी।
मूंखे ख़बर हुई पुट त हिकिड़ो माई मुड़ुसु माण्हू आया हिन ॻोठ में माई मुड़ुसु माण्हू आया हिकिड़ो माई घोड़े ते चढ़ी सघां थो बाक़ी सभु रन मुरीद आहिनि हा ज़ोर ॾे बाबा हा जी ग़लतीअ जी माफ़ी माफ़ थी और पुट असुल में कुकुर जा हक़दार आयो ई तव्हां मां कुकुड़ जो हक़दार आहियां अरे ख़ुदा जी का सड़ाई थी हिन सॼे ॻोठ जे साम्हूं मुंहिंजी खोल करे छॾी अरे तो त न ॿुधो न छोड़ा हा ॿुधजाए बि न कन कपराए छॾींदो साईं हरू भरू हिन गोरपट खे कमदार रखी मां पंहिंजी बेइज़ती कराए अरे असां हूं खूनी माण्हू ख़ैरात थींदो रहंदो आहे जहिड़ो ॻोठ तहिड़ो वॾेरो उहे रन मुरीद असां खे चङा हूंदासीं